एसपी साहब पक ॾिनी आहे, फरमान अली सचाई नथो करे, न त इन खां घटि घेड़ गुजा कोन्हनि के। मूंखे लॻे पियो त फरमान अलीअ खे रक़म मिली आहे, तॾहिं ईअं पियो करे। सोढल वटि एॾी रक़म पई आहे छा एॾे सानीअ में जो फरमान अली ईअं कंदो? शहबाज खान जो फर्ज़ंद आहे, घटि रक़म में ढराई कंदो, मणी खपनि मणी। गौहर तूं ज़िद न करे, फरमान अली कॾहिं कोॾी मुल्ह ते बि विकामी वेंदो आहे त कॾहिं किरोड़ बि मोटाए छॾींदो आहे, मां सुञाणासि। जुड़ियल सही थो चवे, अॻ में बि असां सां फल कंदो आयो आहे। एमएलए साहब नाराज़ थियुसि, केस हटायो हुयसि, पर वरी अची वियो आहे। बाबा साईं, ऑफिसरनि जो कमु आहे अचण वञनि, तव्हां रुगो नंढे बाबे जो बिलो कयो। वॾी तकलीफ़ में हूंदो। तूं छा थो सम्झी त मूं घटि कोशिशि कई आहे? तव्हां दर में को थाक का विथी छॾी अथव? न बाबा साईं, हींअर तव्हां जे साम्हूं 10 माण्हू वरी मोकिलियमि, उन्हनि छा चयो? त किथे बि पतो नथो पवे। बाबा साईं को ॿाहिरियों त न करे वियो आहे? ॿाहिरि वरी मुंहिंजी कंहिंसां फिटायल आहे? हिते वरी का फिटायल अथव छा किबला? मिड़ई कंहिं महिल गौहर जो अकुल खसिजी वेंदो आहे। अरे दे मथे ॾेढी ज़ुकाम मौला जो शान आहे। सिंध जे तक़रीबन सभिनी ज़िलनि जे आम माण्हुनि खे एमएलए साहब वेही फोन कया आहिनि, को न को खड़तेल निकिरंदो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह बाबा साईं। ऐं तुंहिंजे इन अकनि ऐं शमन छा कयो? कंध हेठि थो करी? हा सरकार कुटिजी मोटिया आहिनि अम्मा जी दुआ सां। ॿिन्ही खे गोली हणाए छॾ। दादन दुख जी ख़बर ॿुधाई अथई? ॿुधम त तव्हां सां मिलण पई आई। अदा जी किथे की अगवा त न कयूं? न कमल भेण, जेकॾहिं ईअं हुजे हा न त मासी खदीजा ॿुधाया। अदा तूं वियो आहीं छा मासी खदीजा सां मिलण? न वियो हुअमि। पोइ तोखे कंहिं ॿुधायो त खदीजा ईअं चयो आहे? ख़बर पई आहे मां। अदा कंहिं तरीक़े जात लही अच, पक कर। न ईअं कीअं वेंदो? रहंदो हिन ते शक कनि ऐं हिन सां अटकी पवनि। मां सिर्फ़ तुंहिंजी दुआ खपे। टिकी नया जो आसानी सां ॻिही वेंदा, मूंखे बि इहो अहसास आहे, पर वञणो त पवंदो न। तूं वेंदे ओॾां? हा मां वेंदुसि। हेतिरो अरसो घर भातियूं थी रहियूं आहिनि। अम्मा अदो जाई थो चवे, मूंखे सदमो थी पियो आहे। अदे त जबरन सां टकर खाधो खेनि बचाइण लाइ। वापसि वए त महीनो बि न थियो हूंदनि ऐं हीअ दुख जी ख़बर मिली। अम्मा नूरी त हुई बि ॾाढी भाईंदड़। मूं किथे चयो त भाईंदड़ न हुई? ॾाढी सुलक्षणी, सेफ्ती ऐं इज़त कंदड़, अहिड़ी का मां ॼणी छोकिरी? अम्मा जेकॾहिं न सिंध जी साख आॾो न हुजे हा त वापसि बि न कयां। सिंध जी साख छा मतिलबु अदा? साम हुयूं न, सिंध जी रवायत मुताबिक़ साम अमानत आहे। सिर ॾेई बि साम खे बचाइण ऐं साम खे बासलामत पहुचाइण सिंधी माण्हुनि जी सदियुनि जी रवायती साख आहे कंवल। सा त पूरी बि कयई न। पर मां सम्झुमि पुट, नूरीअ त मूंखे बि इलाज कया, मां खे मिनतूं कयूं, पर तो त साम जी साख खे बहाल कयो। अम्मा
पर हाण हूअ साम्हूं न हुई। हुननि ॿिन्ही जी यादि मुंहिंजे हिन दिलि में साम बणिजी रहिजी वई आहे। काश अम्मा ईअं न थिए हा। कुदरत वारे कुवतनी जो साख बचावियोसीं न त सोढल पर मुंहिंजी बि हमेशह जे लाइ साख हली वञे हा। सही तो चवीं कासिम, तॾहिं त असां बि फेरो कयूं था न त मता को हमलो ऐं चढ़ाई थिए सोढल जे घर ते। ही सरदार त न चइबो, सोच सम्झ खां सवा मच्छर हाथी बणजी लताण लॻो आहे। सोढल जी कयो यार, मां इन उल्के में किथां चुराई नथो। बादल वियो आहे कोर्ट, कागज़ खणी वियो वकील साहब वटि, सुभाणे ज़मानत थी वेंदी। ये ॻाल्हि सोडल सां न कजां कासिम। कहिड़ी? घर ते चढ़ाई वारी। छो न करे? सोडल हवेली ते का कंदे देर न कंदो ईसन। ठीकु आहे, मां खणी ॻाल्हि नथो कयां, घरां त ख़बर पवंदसि न। कासिम भला घर वारनि खे कहिड़ी ख़बर त केरु आहे? अनवर, मुखों ॻाल्हि निकिरी वई आहे त शहबाज़ जा माण्हू थी सघनि था। थी सघनि था, आहिनि त कोन न। आहिनि? कीअं न आहिनि? इहो अकनि ऐं शमन आहे। सम्झ ई कोन, तूं नटाए सघीं थो न। छो नटाए? हेॾी बेवाजिबी ऐं पोइ बि नटाए? शहबाज़ ख़ान मथां लही आयो आहे जो नंगनि में तो हथ विझराए। अकनि ऐं शमन खे लिटाए छॾिजे बसि। उहे बि बची कोन सघंदा, पर मुख त शहबाज़ ख़ान आहे न। हिकु चकर सोढल अचे त पोइ शहबाज़ ख़ान खे ख़बर पइजी वेंदी त कासिम करंट आहे, हारे या मारे। अॼु खां इन जी तलाश कयूं था कासिम। चित मिलिया जीअरा न रहंदा कासिम, न रहंदा जीअरा। चाचा 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 मां तोखे कीअं सम्झाया? मां तोखे आख़िरी भेरो तो चवां बस। छा थो चवीं आख़िरी भेरो? छा थो चवां? नंढड़ो आई सम्झ में ॻाल्हि नथी अचई। दादन सां ॻाल्हाए। कोन ॻाल्हाईंदुसि दादन सां। छो त? असां वञूं था हैदराबाद। हैदराबाद? छो चाचा? थाणो जी भेण ॾे। सो बि छाजे लाइ चाचा? थाणो अचे त पुछीस। चाची पोइ काॾे वई आहे? वेंदी आहे वात खटो मिठो करण पाड़े में, या वरी शबाना ॾे। थाणो कॾहिं घर में वेंदी आहे छा? थाणो से घर में वेह। थाणो जो तोर न हाँ ता कॾहिं कोन लहंदे, मरदे खड़ी ताणी कोन लहंदी। हट कर, सुतली कंहिं जाइ जी। ईअं थी ॻाल्हाए ॼण मां हिन जी घरवारी आहियां ऐं ही मुंहिंजो घरवारो आहे। तो जड़ो घरवारो के दुश्मन जे मर्ग में न लगे। घरवारे खे ॻाल्हाइण जो हक़ आहे, बाक़ी घरवारी खे न आहे, इएं न? थाणो धड़किया न धड़की न आहे। पाणियाठी नथी थाणो त हे लिंग न लोढ़े रखाए। हथ बुलाए ॾिस, थाणो जा लिंग लोहा आहिनि, लोहा। थाणो धड़किया न धड़की न आहे। निंधड़ को ही शफन आहे, जंहिंखे अहिड़ो चाचो अहिड़ी चाची मिली। मुंहिंजी ॻाल्हि वई लुण में लटजी, वरी झेड़े में शुरू थी आई। मूं त तोसां ज़िक्र पे कयो न, ही कारे जबल जी किरड़ी जे वकोड़े वई त मां छा कयां? अचण सां तो हुड़ चयो या मुंह? तो वरी थाणो ते, थाणो धड़किया। हा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो, कन खोले। बस आख़िरी हूंदी। ॿुधाए। हिन ई हफ़्ते दादर सां ॻाल्हायो त संग ॾे, न त पोइ जोगी न के जा मिट हलियो वेंदे। अॻ में तव्हां ॿिन्ही जी ज़िंदगी ॿुहारींदुसि। ओए कवल के कच्छ में करे कच्चे हलियो ई तुम समझव? ॿुधी, इहो तुंहिंजो लाडलो छा चई वियो? वॾे अकुल जी ॻाल्हि करे वियो। हां, इहा अकुल जी ॻाल्हि कई अथसि। असांखे मारींदो ऐं कवल खणंदो। बद दिमाग़ कवल हुए वठी ॼांसा। हा, पर हाणे असांखे मारण जी धमकी ॾिनी अथसि त हाणे भेण ॾे बि न वेंदसि ऐं दादन शबाना खे बि न चवंदसि। थाणो जी थो ज़िंदगी ॿुहारे। थाणो धड़किया न धड़की न आहे।
तोड़े आयो हो? मां सिधो अस्पताल में पियो जा किबला, मौला जी मेहर सां। ऐं सरदार जी संभार सां मुंशी। को शक ना है निसार, सरदार जा तो थोड़ा आहिनि न, मौला जी मेहर सां। फैसलो थी वियो आहे। केर केर गद थियो हो किबला? सरदार रूबरू ॿुधाए छॾियोसि त 2 लख तुंहिंजी चटी, लख पुलिस जो, रक़म मिलण सां खणी अचां। समूरी न बाक़ी मुंशी में यार हींअर थी भला तो ते ख़र्च कंहिं कयो? सरदार कयो आहे। फैसलो कंहिं ॿुधायो? तव्हां किबला। त पोइ रक़म तुंहिंजी कीअं थी? बस रुगो तो वटि मेड़ ईंदो। हाज़ुर सरकार, मां ई तव्हांजो गुलाम मौला जी मेहर सां। फुरकान खे माराए मेरोला ते हण। ईअं ई थींदो सरकार। मेहरुल्ला ते हणी फुरकान जेके माइट खे ॿुधा त पुलिस पोयां ऐं मेहरुल्ला बि न रहे। निसार सियाणो थी वियो आहे यार। आख़िर माण्हू कंहिंजो आहे किबला? संघार खान जो, सो बि मौला जी मेहर सां। खैरू गुमा किबला तव्हांजो कड़ो चाढ़ियुसि यको गुम आहे। सरकार, मूं ॾे आयो हो तबियत पुछण, पर डप में हो। डप? हाँ सरकार, सोढल जेल मां न्यापो मोकिलियो होसि फुरकान सां। त निकिरंदे ई महिमान हां तुंहिंजो ऐं संघार खान जो। मूंखे छा कंदो? अचण ॾेसि ॿार त उॾारियां थोसि आसमान ॾे। शहबाज खान सम्झो अथसि? आऊं संघार खान आहियां, संघार खान। दादा न मायूस आहीं? नूरी तोखे जिरगे में पेश करणो आहे न। ऐं पोइ तूं त परे हली वेंदी न नूरी। दादा न को कोई दूर त न आहियां, ईअं तो चवे ॼण मरी वई हुजा। नूरी वरी ईअं न चइजांइ। दादा न मूं मजाक कई। तुंहिंजे लाइ मज़ाक आहे, मुंहिंजे लाइ मौत आहे नूरी। मौत त अचणो आहे न दादा न। मां ये जुमला बर्दाश्त नथो करे सघां नूरी। न चओ, न आज़ार मुंहिंजी दिल तुंहिंजी मौत जो ॿुधी मुंहिंजा हौसला ई खता थी था वञनि, दिल लर्ज़ी थी वञे।
मज़र जी सोट छा थो सोची? कुछ भी न, बस ओटार अची विया। तू ॾे ख़बर? मीर लगे छॾे ॾिनोसीं तुंहिंजे चवण सां। ठीकु आहे, पर जवाद लाइ छा हुकुम आहे? आहे त सलामत ऐं महफ़ूज़ न? मूं चयो न सोट, दीन मोहम्मद मुराद वटा ॼण कीर्तर जी गार में आ। मतां उतां निकिरी वञे। दीन मोहम्मद मुराद दम टोड़े सघनि था, पर प्रीत ऐं साख नथा लोड़े सघनि। नफ़रियूं लेटनि या सरदारनि जा दॿा पवनि, कंहिंखे कुझु पलो न पवंदो। जिथे ऐं जॾहिं चवंदे उते पहुचंदो सोट। खेसि वापसि करिणो आहे। वापसि? वरी छा थियो सोट? को दॿा पियो आहे छा? दादा न कंहिंजे दॿा में अची सघे थो। तॾहिं त पुछम न सोट, त सुतत वापसी जी ॻाल्हि कई। इन करे त शहबाज़ खान खे सज़ा अची वई। ज़ोर लाइ बीठो आहे, पर वरिस कुझु बि न। वरंदस बि कुझु न सोट, आहे अहिड़े हंधि। मज़र यार जे लाइ तकरार हो, जे लाइ ॻाल्हियूं करे वापसि करणो हो, साथ न रही। दूरी जी ॻाल्हि थो करें सोट? हा मज़र, हींअर जज़्बात में आई सोट। थधी दिलि सां सोचे पोइ ॿुधा त मां उन ते अमल कयां। ठीकु आहे, शाम सलाह कंदासीं। जेको बि तय थियो उन ते अमल कंदासीं। मूं तुझी वाइदो न आहे कयो ज़फ़र, सोची समझी वाइदो कयो आहे। कीअं? तव्हां कुझु न कयो, संदन कब्ज़े मां त निकिरणो हो न। वाइदो छो कई? शमीर, दुश्मननि सां वाइदनि जी कहिड़ी अहमियत? तव्हां कख भञी बीणो न कयो, मखण ॻोल्हियो नथो लभिजे। मजबूरन अटकल करे निकिरणो पियो। निकतुसि न शामिर? जंहिं निकतुसि सा बि न रही आहे। उनजो ख़ैर आहे मीरल, पर तुंहिंजी बेइज़तीअ जो दादन खां पलांद करणो आहे। हाणे दादन खे बख़्शनो आहे करणो मीरल। अॻ में गंज कयो थो, हाणे पलांद था कनि। असां दादन ऐं साथियुनि खे ॻोल्हियो, पर को बि रुख न चढ़ियो। हा साईं, मूंखे ॿिए मुल्क खणी विया ऐं दादन वारा लॾे विया जो तव्हां खां कोन लथा। छॾियो यार, हिते ई पए फिरियो। ख़बरूं वरी साईं ॾहे सिरनि वारियूं। तो असांखे ट्रेजू सम्झो आहे छा मीरल? ॻाल्हि ट्रेजू जी नाहे ज़फ़र, मूंखे त तव्हांजी ॻाल्हियुनि ते हैरत थी थिए। तलाश कयो ऐं न लथा। तुंहिंजो मतिलबु आहे त असीं ग़लति आहियूं मीरल? मां ई ग़लति? ठीकु आहे, मां ई ग़लति, पर घटि में घटि सार त लहबी आहे न। असां सार लधी, जेको थियो सो छुटो। हाणे इन दादन खां पलांत करणो आहे। पलांत हीअं ई दादन वठ में अचे, टसिजी वञे, पोइ इन ढोढल जी सार लाइबी। ॿी मुही भला घर में हूंदी न, तेसि ताईं मलाला प्या थींदा। न फसाद वेंदा, न फचरियूं वेंदियूं। मूंखां पहिरीं ही घर जन्नत हुयो, हाणे मुंहिंजे अचण सां ही घर दोज़ख। दोज़ख खे बि घटि सम्झ। हा चाची, बराबर। घर जी दड़ी जेतिरी ततल आहे न, एतिरो कोसाण त दोज़ख में बि कोन हूंदो। जंहिंमहिल ॾिस दड़ीअ ते मच ॿरंदड़ ऐं सड़ा रुगो मां ई थी। वरी न चइजां ये चेहरो जेको खयो वेठी न, ये चिचरे न छॾई। ही थी सड़े सड़े ऐं मां थी ॿारियां। तूं निपट निभागी आ, निभागी। कहिड़ी ख़बर तो जहिड़ी चोड़ी कमतर थी चटीअ में मिले। जे मूंखे ने वेधन जी ख़बर हुजे न त आउं त इनकार करे छॾियां। चाची, मां बि ख़ुशीअ सां हिन घर में कोन आयसि,
मर्गन मोकिलियो पोइ बि हिन घर खे मां पंहिंजो घर थी सम्झां, पर तूं मूंखे घर करण ई नथी ने त मां छा सम्झां? वॾी आई आहे, हाँ कब्ज़ो थी करी, हाँ घर थी समझी पंहिंजो, ना है तुंहिंजो घर, चट्टी में आयल आहीं त मुख कहाणी मुंह न फेराए छॾी चाड़ी दे। घर सारा जो आहे, सारा जो माठ कर त कढाए न मत। मूं माठ कई चाची, जिते हाजत न हुजे न उते हथियार उछलणा पवंदा आहिनि। मुंहिंजो नसीब। शोभा कासम मायूस पे लगी। चाची अम्मा सो जल्दी जमानत कान थी, वरी गिरफ्तार कयो वियो। वरी गिरफ्तार? हाँ मां, डीएसपी साहब सां चिड़ी वियो, वरी ठोके ॿियो केस दाख़िल कयाऊंसि। ॿियो केस? हाँ चरियाणा। बादल सॼो कमु ठीक करे थाणे ते पहुतो त उन खां अॻु डीएसपी साहब सां मुंहुं मारी थी पियसि। छाता बाब? शहबाज खान जे पुट जे मामले ते त ॿुधाए किथे आहे। शहबाज खान एसपी साहब सां मिलियो आहे ऐं एसपी साहब सख़्त नोटिस वरितो आहे। छो चिड़ियो पुलिस सां? चयुमि त चरियाणा दिलेर माण्हू खे ख़बर कान पवंदी आहे त छा थो चवां ऐं कंहिंखे थो चवां। चाची अम्मा तूं परेशान न थी, मां पिलो कयांसि थो, हिन शहबाज खान खे पतो पइजी वेंदो त कासिम करनि था खारे या मारे। सोराब खाना फकीर जी ॿुधंदे जा वञे 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 छॾे जान। मां अॻ में परेशान आहियां, शफ़न खे ॻोल्हण पियो वञा, हू कावड़जी वियो आहे। छो नाराज़ थियो आहे? इहो असांजे घर जो मसलो आहे, तुंहिंजो छा वञे? मासात धाणो जे करे मां बि आहियां, तो ॾे ते आयुसि। मूं ॾे बांठन जे लाइ? तलाक खां पोइ धाणो मुंहिंजे हवाले ऐं हूअ हूर परी तुंहिंजे हवाले। जीड़े हा मचाल। हाँ माफ़ी 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 सो तो रज़ा जो मारी छो तो? ॿीहर न ईअं चई त ज़बान कपे कुतनि खे ॾींदो साईं। धनु फ़कीर खे न मार, वञे तो धनु फ़कीर। वञ हकड़ीअ मां फासी विया आहियूं, मारे कयांसि चट त छुटे जान हिन मां भागे मां। मूं वटि हुजे हा त मां डीएसपी साहब सां हा कयां, हुजे न हुजे हरूभरू हा कयां। मुंहिंजे मथां रेल वहाए छॾे, कुही छॾे, तॾहिं बि सोडर जो इनकार, अॼु बि सुभाणे बि। समझ त इनकार इनकार इनकार। सूबेदार ॻाल्हि ॿुध, मां पूरे वसूख सां चवां थो त असां शहबाज वारो पुट अगवा नाहे कयो, इहो इल्ज़ाम आहे। टोटल पंहिंजे दोस्तनि खां पक कर, मां डीएसपी साहब खे राज़ी कयो आहे, हू एसपी साहब खे ब्रीफ कंदो। साहब सोडल नना कारम करे ने दासा नन मयारी मरोन डीएसपी अंत चाय कना जोश। जबल दुरुस्ता साहब बादल केतिरो वही वियो आहे? अरे मां अंधो न आहियां, ॾिसण वारी अख आहे। जबल न लोटे में ठिकरियूं ठड़काईंदो आहे त मूंखे खार लॻंदी आहे। सूबेदार ॻाल्हि ॿुध, मां जेल या लाकअप हिननि ॿिन्ही खां नथो लारायां, न ई टिजां थो। को कसूर हुजे न, बेकसूर ई हरू भरू इहो शहबाज टाका ॿधी चढ़ी आयो आहे। इन में तुंहिंजी सरकशीअ तोखे फसायो आहे सोडल। डीएसपी साहब सां तॾहिं जी छा ज़रूरत हुई?
तुंहिंजा हमरा असां सां विया आहिनि तॾहिं तोखे पंहिंजी ऑफिस में विहारियो अथमि। साहब सोडल खे छॾेसि न विहारेसि ता नान साहबी अरेसि। शहबाज़ वरी शोर करे एसपी साहब खे चवे त सरे तव्हां चयो त डीएसपी साहब एसपी साहब खे ब्रीफ कंदो, तव्हां बि डीएसपी साहब सां ॻाल्हाए खेसि मुतमिन कयो। ठीकु आहे ॻाल्हायांसि थो साहब महिरबानी आहे। गुड़ा सोडल इजाज़त तेने दा हनाड़े अंत की दूसने वरना ने खबर अब कना जोशना। छा थो चवीं? ओ साहब मां चवेस सोडल के इजाजत देस उनके ते छो विहारेस बाकी न चवेस जे चवेस न तो साहब नाराज थिएस। सोडल मां तोखे पंहिंजे ज़िमे छॾियां थो, ॿ ॻाल्हियूं वरी बि रखंदुसि। चओ सूबेदार साहब। जेसीं ताईं जवाब खान वापसि थिए तेसीं ताईं मुंहिंजे करे तोखे एहतियात करणो पवंदो। एहतियात? शहबाज़ सां मुंहुं मारी न कंदे। ॿी ॻाल्हि? ॿियो इहो त कोशिशि कर सुभाणे मतां तुंहिंजनि हमराहनि खां ई बरामद थिए। तंहिंखां सुठो आहे त चुप चपात में मुंहिंजे हवाले कजांइ। सूबेदार ॻाल्हि ॿुध, मूंखे इलाक़ा में हली विहार चो त शाहबाज़ मुंहिंजा नंग कढण जी कोशिश कई आहे, मुंहिंजा नंग कढण जी कोशिश कई अथई। इन शाहबाज़ खे त ही सोठल कॾहिं बि माफ़ न कंदो, छो त सोठल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। सूबेदार साहब हाणे इहा लत शाहबाज़ खान ते हूंदी। ज़रा जी सोटर तू वञ पार। नमूंदाई मुराद ॾे। हाँ जवाद खे मोटाए संदसि ॻोठ ॿाहिरां छॾीसि। कदम छॾियूंसि? शहबाज़ खान खे पंहिंजे सग ऐं रसाई जी ख़बर पइजी वई हूंदी, तॾहिं त आराम खान खे चयो अथसि। आराम खान खे ख़बर पई छा? ख़बर नाहे, बाक़ी मिलण लाइ न्यापो कयो अथसि। पतो पयो बि हुजेसि त बास जा आहिनि। न चइजांइ वधीक, दादन खे तो सलाहूं ॾी चरिया। ज़मानो आहे सोटर। बस वधीक न चओ, तो सिर्फ़ इहा पक कर त जवाद असां मां कंहिंखे बि नथो सुञाणे। कंहिंखे बि न, असां ई इतला ते रड़ियोसींसि। छो? इन लाइ त फिलहाल सोढल जे ॻीचीअ में नोड़ हुजे, जॾहिं पतो पयुनि त पुॼी पइबुसि। ठीकु आहे सोटर। साझुर निकर ऐं साझुर मोट। सही आहे सोटर। वो ॾिसे न, जीअं वियो हैं तीअं ई राज़ में ॻोठ जे ॿाहिरां छॾे मोट। शहबाज़ खान खे मालूम थिए त उनखे खुरड़ियूं बि कम न आयूं, ऐं इहो सम्झे त जवाद पाण मोटियो आहे। वज़र यार जॾहिं नूरी न रही आहे त शहबाज़ सां टकर कहिड़ो। हर तूं वञण ई कर। ठीकु आहे सोटर। रोज़ तो बेरे